असां हलण ई अॻिते वधणु चाहियूं था त असां उहे सभु जमहूरी पार्टियूं आहियूं। असां फ़र्ज़ु सम्झो त इन्हनि सियासी पार्टी जे क़ाइदनि सां गॾोगॾु सिंध जे लाइ सोचींदड़ जेके बि दानश्वर टेक्नोक्रेट साफ़ी कलमकार सोशल मीडिया ते एक्टिविस्ट असांजूं भेनरूं इहे बि न क़ौमी मशवरे में शामिल हुजनि। अकेलो मशवरो न थिए पर उहे समूरे में क़ौमी मशवरे में शामिल हुजनि त जीअं असां यकजा थी हिकिड़ो गॾियल आवाज़ ठाहियूं ऐं गॾियल आवाज़ थी असां जे ख़िलाफ़ दरकार बणिजूं, गॾियल पधरनामो वञे ऐं गॾियल पधरनामे सां उन्हनि खे पैगाम ॾियूं त सिंध हिन खे रद्द करे थी तव्हांजे मुआदे खे। असां हीअं सिंध खे चाहियूं था जमहूरी पार्लियामानी तरीक़े सां का बि लसानी नस्ली कोटा न हलंदी, का पार्टी जी कोटा न हलंदी। सॼे मुल्क में इहो थींदो आहे, सॼे मुल्क में इहो थींदो आहे त जेका पार्टी अक्सरियत हूंदी आहे उहा पंहिंजी इतादनि खे गॾु करे हुकूमत ठाहींदी आहे, जेका हुकूमत सां इत्तेफ़ाक़ रखंदी आहे उहा अपोज़िशन में वेंदी आहे। इहो कॾहिं बि न थींदो त तव्हां अपोज़िशन में हुजो तॾहिं तव्हांजी हिसेदारी। तव्हां जेको सो नस्ली बुनियादनि ते ब्लैकमेलिंग करे पंज माण्हू कोई रोड बंदि करे ऐं स्टॉक मार्केट खे ॿियारे पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए ऐं तव्हां पंहिंजा अहिड़ा मल्हायो। पहिरीं धक इहो थियो आहे त हिकिड़ो नसुल परस्त चीफ सेक्रेटरी आयो आहे सिंध में, सोहेल राजपूत आहे प्रोफेशनल कामोरो पर मुराद अली शाह जो ख़िदमतगार आहे। जो मुराद अली शाह नाणे जो वज़ीर हो त इहो नाणे जो सेक्रेटरी हो। आख़िरी 3 साल ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो फेडरल सेक्रेटरी हो उनजे शोबे जो TNT जो। 6 साल उनजो फेडरल सेक्रेटरी रहियो आहे ऐं उनखे वठी आया आहिनि ऐं पीपल्स पार्टी मुआदे जी पहिरीं अमली शुरूआत कई आहे। हाणे चीफ सेक्रेटरी आयो, सुभाणे तव्हांजो क्लर्क जो 16 ग्रेड जो माण्हू जी बदिली केरु थींदी, किथां थींदी, कीअं थींदी, उहो चीफ सेक्रेटरी इख्तियार हलाईंदो, उहो MQ जी मर्ज़ी सां नथी थी सघे। IG सुभाणे केरु ईंदो, MQ चाहींदी जेको सुभाणे गवर्नर हाउस में इशरत लिबाद मुशरफ जेको आहे उनखे इशरत लिबाद खे गवर्नर मुक़ररु कयो। असां उन ॾींहुं हिते कारो ॾींहुं मल्हायोसीं हैदराबाद जे चौकनि चौवाटनि ते। पोइ हर साल उन ॾींहं जी मुक़ररी खे असां कारो ॾींहुं मल्हायूं। जी रिपोर्टूं पढ़ो त जेके बि इंडिया मां हथियार ईंदा आहिनि उनजो चङो इहो आहे, विराईंदो इहो आहे। ऐं जॾहिं ही अमेरिका में हो त इहो मुआजिरिस्तान जा सॼी उन घटि में घटि 50 बसूं ऐं 100 टैक्सियूं हायर करे उन जे मुआजिरिस्तान जा बैनर हणे सॼे वाशिंगटन DC में न्यूयॉर्क में घुमायूं त मुआजिरिस्तान ज़िंदाबाद, मुआजिरिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, फलाना सभु इहे कम करे चुको। ऐं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट वरी उन माण्हू खे पाकिस्तान जी चङो इहो पटको वधाए ऐं इन जे घर मां बि हथियार रेंजर्स कढिया ऐं वरी उन माण्हू खे पटको वधाए पाकिस्तान जो चङो करे जो करे विहारियो अथनि। त इहा कहिड़ी वतन परस्ती आहे, कहिड़ी जमन परस्ती आहे, कहिड़ी पाकिस्तान परस्ती आहे। मां इस्टेब्लिशमेंट जे पिंडी जे ज़िम्मेवारनि खां पुछणु चाहियां थो, बलोचिस्तान जा पुट गुमन, सिंध जा नौजवान ॿार गुमन ऐं इहे जेके खुला नाले जहिड़ा दहशतगर्दनि उन्हनि खे तव्हां कच्छ में विहारे लिपिल था पियारियो ऐं सियासी इक़्तिदार इंजेक्शन ॾेई उन्हनि खे तयारु करे तव्हां कयो था। इन जे करे तव्हां कयो, हुकूमतूं कयो, लुटियो सिंध खे, लुटियो ग़रीबनि जे वात जो गिरह खसियो, थर जे माण्हुनि जे छाती जो खीर थञ जेको सो सुकायो बुकूं ॾेई तव्हां चौक ते असांजी नियाणियुनि खे पिन ते मजबूर कयो, इस्पतालुनि जा पैसा खाओ, रोड जा पैसा खाओ। इहो सभु जेको ज़लालत जो धंधो पीपल्स पार्टी जे झंडे ठहे पियो, हाणे आख़िरी वार जेको आहे उहो असांजे वतन ते आहे। मां तव्हांखे हिकु तारीख़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। बेनज़ीर भुट्टो शहीद थी, मां पंहिंजे वफ़द सां गॾु वियो हुउमि लाड़काणे वियो हुउमि तहज़ीरदार ज़रदारी साहब खे मूं चयो जॾहिं बेनज़ीर साहब जो बमन जो हमलो थियो त मूं चयोमांसि ज़रदारी साहब तव्हांजो सिक्योरिटी जो निज़ाम सुठो कोन्हे, बेनज़ीर खे माराईंदव, महिरबानी करे होशियार कयो। आउं वियोमांसि, सभु मूंसां गॾु आहे पंहिंजी मरकज़ी टीम। मां चयोमांसि दादा तोखे मूं चयो ध्यानु कोन ॾिनो, आख़िरी जो मंज़िल अची वई न त अधु मिंट बि सोचण जे यकदमि मुंहिंजे हिन सथ ते हथ हणी चवे थो डॉक्टर साहब इहा त बेनज़ीर वई आहे, सिंध बचे त वॾी ॻाल्हि आहे। अड़ी मां चयो किथे बेनज़ीर काथे सिंधी चवे छा थो। शानी साहब वारा सभु हुआ हुते हैदर मला वारा
मां जॾहिं बस ई दुआ पढ़ी 3 कलाक वेठा थियासीं मां ॿाहिरि निकिरी मां चई तोबा ॿियो हाणे टिनियूं लफ़्ज़ नथो चवां मां चई बेनज़ीर मुइया हे आलमी चीको खणी आयो आहे सुभाणे सिंध खे तक़सीम कंदो होशियार थियो तयारी करियो ही सुभाणे सिंध खे विराईंदो ऐं पोइ त मां ॾिठो त रहमान मलिक जी क़यादत में ॿिटो निज़ाम आंदई तजर्बे तौर ते ॿिटो निज़ाम फबी वञे हा त उन फबण खां पोइ सिंध ॿ थी वञे हा पर असां ॿिटे निज़ाम जे वक़्तु हिननि जो अहिड़ो हशर कयो जो कासिमाबाद में ऐं सॼी सिंध में हिननि जा MP ने झंडो पीपी जो वञी बहिराड़ी में न वञी सघंदा काइम अली शाह निसार कोड़ा मुराद अली शाह जिते विया हुते बेदन ऐं टमाटनि जा पूत में बसकारा थिया आख़िर गाॾियुनि ते झंडा लाइ भॼी टंडो मोहम्मद खान में असांजी नारी पहिरीं थी अॻिते काइम अली शाह वज़ीर आला जी हैसियत में हो वञी घेरो करे वञी अलाए छा ग़रीब सां कयो त उहो निज़ाम असां ॾाराइण में उहो बि सॼे सिंधी क़ौम जो गॾियल शौर हो उहो स्कूल कान हुई असां अॻवानी में हुआसीं धरना हयासीं ॿिए कैंप वञी वेठा हुआसीं पर सॼो सिंधी क़ौम जो गॾियल शौर हो असां हुन ॿिटे निज़ाम खे ठातो सिंध जी तक़सीम खे बचायोसीं अॼु ही नओं वार आहे हाणे तलवार सरकारी पंहिंजे पुले ते नथो रखे वफ़ाक़ी हुकूमत ते थो रखे शहबाज़ शरीफ़ ते बाबा असीं छा कयूं मथां वफ़ाक़ जो फ़ैसिलो पोइ असीं त ईअं आहियूं इन करे मुंहिंजा भाउ सुभाणे इंतिज़ामी तक़सीम असीं चऊं था असांखे सिंध में इहो फार्मूलो ई क़बूल न आहे त सिंध को 2 ज़बान जीअं ॿियूं ज़बानूं थी उर्दू ॻाल्हाइण वारनि जी ज़बान न उर्दू पाकिस्तानी क़ौमी ज़बान ज़िंदाबाद अञा तरक़ी ॾियो वधायो शहर लिखो अदब लिखो असांखे कहिड़ो एतिराज़ आहे असीं पाण उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं हिननि अहिड़ी हिननि खां सोची त असांखे उर्दू जो थोरी एतिराज़ आहे तव्हां भले ॻाल्हायो पंहिंजे घरनि में असीं चऊं था ॿारनि खे तव्हां प्राइमरी स्कूल में उर्दू पढ़ायो कॾहिं न पर ही ज़रूरत सिंध में रहण वारे हर ॿार खे घटि में घटि सिंधी पढ़ण ऐं सिखणु लाज़मी आहे ज़रूरु हुजनि इहो ई नस्ली लसानी गेप जेको पए ख़तमु कंदो सोसाइटी मां जॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿार जेको उहो सिंधी सिखंदो पढ़ंदो स्कूलनि में त उन्हनि जूं दोस्तियूं यारियूं एतमादी फिज़ा वधंदी भाइपी वधंदी नफ़रतूं घटि पर ॼाणी वाणी कराची में जेके सिंधी लैंग्वेज टीचर हुआ न MQM जे अचण खां पोइ सिंधियुनि खे मारे भॼाए छॾियो हाणे सभु MQM जा कारकुन सिंधी लैंग्वेज टीचर जी जॻह ते भर्ती करे छॾियो न रहेगा 5 बजे की वासवी स्कूल आहिनि सिंधी लैंग्वेज टीचर भर्ती थियो आहे पर वेठो MQM जो कारकुन ओझा पढ़ाईंदो आहे त इन तरीक़े सां ख़ामोश तरीक़े सां महज़ब अंदाज़ सां इहो इमरान ख़ान साहिबु आहे न वज़ीर आज़म हाणे लथो आहे असीं लंडन में गॾु हुआसीं यादि पियो सम्झा थो लंडन त असां वकील ॾे वियासीं त MQM दहशतगर्द हिन ते FIR हिन ते अल्ताफ़ सिंह ते केस दाख़िल कयो त लंडन में हिनखे कढी ऐं हिनखे ट्रायल कयो अल्ताफ़ हीअ असां सां गॾु बीठो उते त वरी हिते जॾहिं वज़ीर आज़म थिए थो चए थो अहिड़ा को मज़हब माण्हू MQM जो त कॾहिं कोन ॾिठा अहिड़ा नफ़ीस माण्हू कॾहिं कोन ॾिठा इन जे ॻाल्हाइण महिल कहिड़ी चाशिनी हर माण्हू खे उनमें फ़रेब में फासी थो वञे पोइ सम्झो था त बिलावल भुट्टो चए थो त हीअ मुंहिंजी दिलि जी आवाज़ आहे जेको मां आहियो मुंहिंजी दिलि जी आवाज़ आहे ज़रदारी चए थो त मां मौलाना फज़ल रहमान जहिड़ो माण्हू उहो चवे थो त मां कारनि खे रहिया जेको थियो आहे लफ़्ज़ लफ़्ज़ ते अमल कराईंदासीं हाणे असीं सिंधी त निंड था थी पिया पर सियासी पार्लियामानी नुमाइंदगी जे हवाले सां निंड खां हूंदे असीं करोड़ा इंसान आहियूं करोड़ा असीं 5 लख 2 लख 4 लख माण्हू असां करोड़ा इंसान आहियूं लखा माइरूं भेनरूं गैरतमंद बाशऊर सुजात करोड़ा नौजवान असीं ऐद था करियूं त असीं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासीं जीअं मुंहिंजे पीउ मूंखे सिंध मुंतक़िल कई आहे आउं पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे एॾी महफ़ूज़ ऐं आज़ादु सिंध मुंतक़िल कंदुमि वाइदो कयो ऐं जेसीं ताईं असांजी सिसी में साह आहे ईंदड़ नसुलनि खे इहो पैगाम ॾींदासीं त सिंध खे क़यामत ताईं ज़िंदा ऐं जावेद मादरे वतन रखो छा था चओ हिन ॻाल्हि में सहमत आहियो या न आहियो ज़िंदाबाद मुंहिंजूं गुज़ारिशूं इहे आहिनि इन करे असीं हिनखे रद्द था करियूं सिंध दुश्मन मनसूबो आहे MQM PQM सिंध दुश्मन मुस्लिम नवाज़ ऐं MQM सिंध दुश्मन मनसूबो आहे ॿिन्ही खे रद्द करियूं था असांजो हले थो रस्तो आहे ऐं आख़िरी हिकु